इज़त दी वई आहे उहा हिकु रोल मॉडल थींदी। उन जी असांजा उस्ताद आहिनि उहे असांजे मंज़िलुनि ते पहुता। अॼु जा महिमान ख़ुदा शेख साहब ज़िले इंतज़ामिया मटियारी पारां शहीद बेनज़ीराबाद ज़िले जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल नया मदरसा नवाब शाह जे रिटायर उस्ताद रज़ा मोहम्मद शेख जे मान में मखदूम मोहम्मद अमीन फ़हीम शादी हाल में शानदार ऐं पुरवकार मञता तक़रीब में मान वारे उस्ताद रज़ा मोहम्मद शेख खे अजरकूं टोपियूं लुंगियूं ऐं गुलनि जा हार पाराए संदसि तइलीम जे मैदान में कयल ख़िदमतुनि ते ज़बरदस्त भेटा पेश कई वई। डिप्टी कमिश्नर मटियारी परवेज़ अहमद बलोच पारां मौजूदु उस्ताद खे यादगार शील्ड तहरीफ़ी सर्टिफिकेट सां गॾु 50,000 रुपया कैश एवॉर्ड सां पिणु नवाज़ियो वियो, जॾहिं त ज़िले मटियारी जे ऑफिसरनि उस्तादनि सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि ऐं समाजी कारकुननि पारां पिणु रज़ा मोहम्मद शेख खे तोहफ़नि सां नवाज़ियो वियो। अब्दुल वाहिद उमरानी, सोच टीवी, न्यू सईदाबाद।